अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, मानसून सिस्टम पूरी सिंध में दाख़िल थी वियो। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वसकारे खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी पियो। कराची जे मलीर, गुलशन मेमार, गुलशन इकबाल, गुलिस्तान जोर, गुरु मंदर, सदर गार्डन, नॉर्थ नाज़माबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो। मीरपुर साकरो ऐं भरपासे वारे इलाइक़नि में सावणी बरसाति जो पहिरियों वसकारो शुरू थी वियो। साकरो, बुआरा, शहर, लेट, स्टाफ, लदिया समेत सामूंडी पट्टीअ में किथे हल्की त किथे तेज़ बरसाति थी आहे। मीरपुर ख़ासि, पलीजाणी, टंडो आदम, पीरो लाशारी, उडेरो, लाल ऐं बठोरो में वसकारो। जाती, पोर्ट फार्म, खिपरो, सीरियाणी समेत मेल ऐं ॿियनि शहरनि में बि बरसाति। छाछरो में बरसाति दौरान विझ किरण दौरान हिकु नौजवान ज़ख़्मी, 2 बकरियूं सड़ी मरी वियूं। बाबा कराची कला रड़ियूं पिया कयूं त इहो वधी जेको आहे सो गर्मी आहे। अॼु वरी माशाअल्लाह हेठि ॾिसो ईअं अलाह जा रंग आहिनि, सफ़ा ईअं बाग बहार लॻी पई आहे, ज़बरदस्त मौसम थी वई आहे। पोइ तव्हांखे सभिनी खे लाइव ॾेखारियूं था मंदर बाबा, हे वॾा ख़ूबसूरत मंदर लॻा पिया आहिनि। पर हाणे दुआ कयो जेको गर्मीअ जो ज़ोर आहे उहो टुटी पवे। पोइ तव्हां ॾिसंदा रहो, सतू बाबा सां गॾु आहे संगत सां।